उठो उठो शाबाश शाबाश उठो उठो कोई तेजो बैठो हो सुरो कोई तेजो बजीरो कोई तेजो उठी गिनन जो तार कोई तेजो कोई ते सिंधी टोपी वाला जानी थोड़ा कोई तेजो ला खुश कर दी सजा दो भाई ना बीठल में मेहरबानी करे वेओ हनी की माना है माखी सुभान अल्लाह हनी अंग्रेजी में हनी लफ्ज की माना है माखी ता माखी के शहर में बैठा हो तो मिठान ददा में आई हो सुभान अल्लाह जको या झिरकिरो वाली चिरचिर जो शुरू कई तो चुप्पी न था कयो सुभान अल्लाह सलात मुझे सोने हबीब के अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाह तुझे पाक कलाम में मुझे सोने हबीब जे मेराज जो वाक़ियो बयान फरमायो। जितना भी दुनिया में नबी आया हर नबी इज्जत अजमत शान वारो कह नबी में को ऐब न हो कमी न हुई गजी न हुई हर नबी पंजी कौम पंजी कबीले में इज्जत वारो अजमत वारो बणजी आयो पर असा जो नबी नबियन जो भी इमाम बन गया अल्लाह खुश कर दो सुभान अल्लाह नबी जी खान थी दिया तो आशिकन जो दिलियों ठर दियो जितरा भी पैगंबर आया जितरा भी नबी आया अल्लाह हर नबी के एक खास खूबी से नवाजो मसलन हजरत आदम अलैहिस्सलाम के रब इल्मुल अस्माल नु नालन जो इल्म नहीं हजरत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम के रब लो हथन में मेण बनाए दिनो जो बराई तो हो तो ये मेण भरे हजरत दाऊद के हथन में रब एड़ो पावर रखायो है हजरत मूसा अलैहिस्सलाम के रब यदे पैदा अता फरमायो ए हथ मुबारक ये कच्छ में विची बाहर कढंदो त छोटी जे चंद्र वांगुर हथ चमकंदो मूसा अलैहिस्सलाम के रब पंजे गुफ्तगू जो शरफ अता फरमायो दूर से ना चपल ते वनी अल्लाह सा कचरी कंदो गुफ्तगू कंदो हजरत यूसुफ के रब चेहरे जो हुस्न दिनो हजरत इब्राहिम के रब खुल्लत दिनी दोस्ती जो शरफ दिनो इब्राहिम खलीलुल्लाह बड़ाई इन तरह से हर नबी के रब कान का खूबी इजाफी अता फरमाई पर हर ये खूबियों हिकड़ी जाए थे गड थियो त उन खूबी जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह हजरत यूसुफ जो हुस्न पर हक पर मुझे दिल पर नबी जो हुस्न यूसुफ दे हुस्न का हजार फेरा मथे हुयो हजरत आदम के रुगे नालन जो इल्म मिलो पर मदीने वाले साईं के रब जाहिर बातिन उज जा हड़ई इल्म रब अता फरमाए चया इब्राहिम अलैहिस्सलाम के
सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम रब सां गुफ्तगू करे पर दीदार न पियो थे, विच में पर्दा हुया, हिजाब हुया। ॾिसो त तव्हां मूंसां ॻाल्हायो, मां तव्हां सां ॻाल्हायां, पर मुंहुं न ॾिसूं हिक ॿिए जो, मज़ो ईंदो? मज़ो ईंदो? हज़रत मूसा तूर सेना जबल ते रब सां ॻाल्हियूं करे, पोइ शौक़ में ज़ौक़ में अची अर्ज़ कई, रब अरनी अनज़ुर इलैक, मौला ही पर्दा हटाए त मां तुंहिंजे हुस्न जो दीदार कयां। तुंहिंजी गुफ्तगू हेॾी मिठी आहे त तुंहिंजो दीदार केॾो मज़ेदार हूंदो। मौला ही पर्दा हटाए मूंखे पंहिंजो दीदार कराए। रब फरमायुसि लन तरानी, ए मूसा तूं मुंहिंजो जलवो ॾिसी न सघंदे। रिवायत में रब फरमायुसि ला तकुल अमवाल यतामा या मूसा, हे मूसा यतीमन जा माल न खाओ। जे मौला मां तुंहिंजो दीदार थो घुरां, तूं चवंदो यतीमन जा माल न खा। रब फरमायो मूसा मुंहिंजो दीदार थो घुरी, मुंहिंजो दीदार आमना जे यतीम बच्चे मोहम्मद मुस्तफा जी मिल्कियत आहे। ए मूसा तूं मुंहिंजो जलवो जमाल तके न सघंदे, जे मुंहिंजो दीदार कंदो त मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा। जॾहिं इंसान पाण में मिलंदा आहिनि या परे खां खीकार भलीकार कभी अबा ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, भला अञा वेझो थींदो त पोइ हथ मिलाईंदो, जे अञा वेझो थींदो त पोइ भला भाकुर खां अञा ॿी का वेझड़ाई आहे छा? न, दंग थी वियो। इंसाननि जो मिलण वध में वधि वेझड़ाइप में वेझड़ाए पई आहे त भाकुर पाईंदो। जेॾी महिल ॿ भाकुर पाईंदा आहिनि त ॿ अधु गोल बणिजी वेंदा आहिनि। ॿिन्ही जूं ॿाहूं अधु गोल वांगुरु कमान वांगुरु बणिबियूं आहिनि, पोइ हिक ॿिए सां सीना मिलंदा आहिनि। इहो इंसाननि जो वेझे में वेझो मिलणु। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पंहिंजे कुर्ब में घुरायो, कोठ कई, घुरायो, दावत ॾिनी। कीअं दावत ॾिनी? नूरी मलाइकनि जो सरदार जिब्रील मोकिलियईं, जन्नत मां सुवारी बुराक बि मोकिलियईं, ऐं 70,000 मलाइक जुलूस जी शकिल में भी मोकिलियईं। पोइ मदीने वारे साईं के जिब्रील तो अर्ज करे, इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, अल्लाह पाण तव्हांजे दीदार जे लाइ मुश्ताक मुश्ताक। इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइक, हबीब तुंहिंजे दीदार जे लाइ अल्लाह मुश्ताक। मुश्ताक अरबी जो लफ़्ज़ आहे, उनखे सिंधीअ में कीअं तर्जुमो कबो? सिकायतो आहे, सिकथसि। कंहिंखे कंहिंजे मिलण जी तांघ हूंदी आहे, कंहिंखे कंहिंजे मिलण जी आस प्यास उम्मीद हूंदी आहे, उनखे अरबी में सरबो आहे इश्तियाक। जिब्रील तो अर्ज़ करे, इन्नल्लाह अश्ताक इला लिकाइक, मुंहिंजा हबीब तुंहिंजे दीदार जे लाइ अल्लाह पाण मुश्ताक आहे। अॼु माण्हू चवंदा नबी असां जहिड़ो हो, नबी असां वांगुरु हुयो। ओ मिठा ज़बान संभाले ॻाल्हाईंदो कर, जॾहिं महबूब जी ॻाल्हि अचे त ज़बान खे लगाम ॾींदो कर, मतां को कुथो लफ़्ज़ निकिरी
मस्जिदूं ठहरायूं हिन मां आबिद आहियां मां तबलीग थो कयां मां दीन जी वॾी ख़िदमत कई आहे न अम तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून मुंहिंजे नबी जे शान में थोरी बि बेअदबी कयई सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदई तोखे ख़बर बि कोन पइजी जे ख़बर पवे न मिसाल मुंहिंजी मोबाइल आहे जे गुम थी वञे त पुछा कंदो बा हनी वारा मुंहिंजी मोबाइल गुम थी विया के ॾिठी पुछंदुसि फ़क़ीरनि खां पुछंदुसि भई मुंहिंजी क़ीमती शइ आहे मुंहिंजी गुम थी वई आहे पर जे ख़बर ई न पवे त छो पुछंदुसि छो अरमान कंदुसि मां सम्झां थो मुंहिंजे खीसे में मोबाइल पई आहे दिलि मुतमइन आहे सम्झां थो त मुंहिंजी शइ मूं वटि महफ़ूज़ आहे फिकुर न थींदो ॻणती न थींदी पर जे शइ निकिरी वञे ऐं ख़बर पवे त मुंहिंजी शइ वई आहे त माण्हू खे ॻोल्हा बि थींदी ॻणती बि थींदी तलाश बि कंदो अफ़सोस बि कंदो क़ुरान थो फरमाए त अंतुम ला तशऊरून बेअदबी करण वारो सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी तव्हां सम्झंदो त असां वटि वॾा अमल आहिनि वॾियूं इबादतूं आहिनि पर क़यामत जे ॾियारे में बेअदब उथंदा त उन्हनि वटि अमल जो हिकिड़ो ज़रड़ो बि न हूंदो पलव ख़ाली हूंदा थल्ला हूंदा रब फरमाईंदो जन मुंहिंजे हबीब जी बेअदबी कई आहे उन्हनि खे पकड़ियोनि विझोनि जहन्नम जी बाहि तूं घर जो वञी न साल बि कोन थी इंतज़ार करे त मोटी अचे चइजे अलाह डरे त कोन सुख जो साल ओ मिठा जे नबी जो दीदार जो मुश्ताक अल्लाह पाण हुजे आहे न शान मुंहिंजे नबी जो सुभान अल्लाह हूअं त अल्लाह शह रंग खां वेठो आहे गंध जे साह जे रगुन खां बि क़रीब आहे हुज़ूर रब खां जुदा न आहिनि पर असांजे अङण कॾहिं ईंदो असांजे तॾहिं ते अचो दुआ घुरो मुंहिंजो रोज़ तकरीर मुंहिंजी ॿुधो त मां ईंदुसि त तकरीर ॿुधाईंदुसि न जे न सही तकरीर ॿुधणु घुरो तव्हांजो अचणु पियो रब थो फरमाए त हबीब तुंहिंजे अचण जो मूंखे मलाइक था पुछनि त रब हुकुम ॾिनो अथई त इन अल्लाह मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मुंहिंजे नबी ते मलाइको सलात पढ़ो सॼी ज़िंदगी असां सलात पढ़ी आहे मौला उन महबूब जो जलवो त ॾेखार उन महबूब जो दीदार त कराए ॾिसूं त सही तो सोनो आहे कहिड़ो जिते रोज़ नबीअनि खे जॾहिं नबूअत ॾिननि चयो मान त पैगंबर बणायां थो रसूल बणायां थो रिसालत नबूअत किताब हिकमत दानाई सभु कुझु ॾींदोसांव पर हिकिड़ो शर्त आहे भला कहिड़ो शर्त आहे शर्ती नबूअत थो ॾी कहिड़ो शर्त आहे रब फरमायो जे मुंहिंजो महबूब मुहम्मद तव्हांजे दौर में अची वञे त मुंहिंजे नबी जा ग़ुलाम थींदो ईमान आणींदो कलमो मुंहिंजे नबीअ जो पढ़ंदो इहो शर्त क़बूल कयो हाणे उहे हड़ई नबीअ पिया पुछनि त मौला जे महबूब जे ईमान आणण जे शर्त ते असांखे नबी बणायो हुई उन यार जो दीदार त कराए रब फरमायो ए नबीओ तव्हां पंहिंजे मसारुनि खे छॾियो पंहिंजे कपिड़नि मां निकिरो हड़ई अचे मस्जिद अक़सा में गॾु थियो पंहिंजे नबीअ खे इतो गुज़ारींदुसि अचणो आहे लामकान ते पर जितो जितो ईंदो उते आजिया जे लाइ इस्तक़बाल जे लाइ पंहिंजी पाक मखलूक खे इंतज़ार में बीहारी ईंदुसि नबीअनि खे हुकुम ॾिनई तव्हां अक़सा में अचो त इतो महबूब गुज़रे थो मलाइकनि खे चई त जन्नत जेके दरवाज़ा हिन आसमान जा जितो चढ़ण लहण जी जाइ आहे सभु इबादतूं छॾे दरवाज़े वटि अची बीठो
जी ए पैगंबर पंहिंजे कब्रुनि खे छॾियो सुभान अल्लाह घट में घट 27 नबियनि जूं कब्रूं मां बि ज़ियारत करे आयो आहियां सुभान अल्लाह को यमन में आ को शाम में आ को उर्दन में आ को अमान में आ सुभान अल्लाह हजरत इमाम रब्बानी लिखियो त हिंदुस्तान में बि 3 नबी आया आहिनि उन्हनि जा अनवार ऐं तजल्लियात मां कशफ में महसूस थो कयां पियो त नबियनि जूं मज़ारूं हिकिड़ी जाइ ते त कोन हुयूं न दुनिया में फैलियल हुयूं रब फरमाए सभु पंहिंजे कब्रुनि खे छॾियो मस्जिद अक्सा में हली पियो कतारूं करे मुंहिंजो नबी हिते ईंदो तव्हां सभु मुंहिंजे नबी जो दीदार कजो आजिया इस्तक़बाल मूंखे सोचे जवाब ॾियो त कब्रुनि मां निकिरी ऐं मस्जिद अक्सा में अचण इहो कमु मुअल्लम जो आहे या चेरनि जो आहे सुभान अल्लाह ज़िंदा आहिनि या मरी विया मुल्लो त मगज़ खाई वियो आहे त नबी मरी विया वली मरी विया माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह साईं फरमाइनि था मरत बिक़ब्रि मूसा फ़इज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फ़ी क़ब्रिही ॻाढ़े रंग जे मिटीअ जो दड़ो हो उर्दन जे मुल्क में जबल नीबू जे नाले सां मां पाण उहो दड़ो ज़ियारत करे ॾिसी आयो आहियां जी क़ब्र सुभान अल्लाह हज़रत मूसा जी मज़ार उते हुई जेॾी महिल हुज़ूर लंघिया न त मूसा क़ब्र में उथी बीठो सोने नबी खे ॾिसी ऐं सलात ऐं सलाम पढ़ण सुभान अल्लाह सॼी दुनिया में जा पैगंबरनि जे मज़ारनि में जा हुकुम ॾिनो त क़ब्रुनि खे छॾियो मस्जिद अक्सा में गॾु थियो मुंहिंजे नबी जो जलवो ऐं जमाल दीदार ऐं ज़ियारत कयो मालूम थियो त नबी ज़िंदा आहिनि अल्लाह जा नबी हयात आहिनि सुभान अल्लाह वरी आसमाननि मलाइकनि खे फरमाईं त तव्हां सभु इबादतूं मुंहिंजो छॾियो सजदा रुकू क़याम सुजूद कूद सभु छॾियो मौला क़यामत ताणी ॾे छा फरमायो न तव्हां पुछंदा हो न त उहो नबी जंहिं ते सलात था पढ़ो उनजो कॾहिं दीदार थींदो अॼु तव्हांजी मुराद बि पूरी थियण वारी आहे हड़ई नबी हेठि फर्श ते इंतज़ार में हड़ई मलाइक आसमाननि ते मुस्तफ़ा जे इंतज़ार में ऐं ख़ुदि ख़ुदा जी ज़ात पंहिंजे हिजाब अज़मत में पंहिंजे शान मुताबिक़ मुस्तफ़ा करीम जो मुश्ताक हुयो इहे सम्झो त 14 तबक़नि में मदीने वारे जो इंतज़ार हुयो जंहिंजा नबी मुंतज़िर जंहिंजा वली मुंतज़िर जंहिंजा आसमानी मलाइक मुंतज़िर सुभान अल्लाह उहो नबी तो मूं जहिड़ो आहे उहो नबी असां वांगुरु आहे उन नबी खे पाण जहिड़ो सम्झबो आहे न मुजादा उन नबी जी इज़त ऐं अज़मत ऐं शान रब मेराज वारी राति सभिनी खे ॾेखारियो त मुंहिंजे नबी जो शान छा आहे सुभान अल्लाह बेशक जेॾी महिल सोना हबीब मस्जिद अक्सा में अचनि था त मुसल्ले इमामत ते बीही 1.25 लख नबीअनि जा इमाम बणिजी उन्हनि खे निमाज़ पढ़ाइनि सुभान अल्लाह पुट जेकॾहिं इमाम जे अॻियों तो बीहे त निमाज़ थींदसि जवाब ॾियो जे इमाम सां बराबरि थी बीहे त निमाज़ थींदसि मूसा अलैहिस्सलाम बराबरी न कई त मां नबी जहिड़ो मां मोहम्मद जहिड़ो आहियां उन सां गॾिजी थो बीहां ईसा अलैहिस्सलाम बराबरी जी दावा न कई ऐं हे उम्मती सॾाए चे नबी असां जहिड़ो बराबरी जी दावा थो करे जे महबूब जे लाइ अल्लाह जा उलुल अज़म रसूल बि चवनि था त मोहम्मद असां जहिड़ो न आहे असां मदीने वारे वांगुरु न आहियूं ही त असांजो इमाम अॻवान सरवान रहबर ऐं रहनुमा सुभान अल्लाह जी सोना जियो सुभान अल्लाह सभिनी नबीअ मुंहिंजे सोने नबी जो दीदार कयो वरी जेॾी महिल
आसमान ते आया सते आसमान का मथे सिदरतुल मुंतहा ते सभिनी मलाइकन के हुक्म थियो हड़ई गॾिजी कतारूं करे बीहो मुंहिंजो हबीब अचे थो तव्हां खे नमाज़ पढ़ाईंदो इमाम तव्हांजो बणजंदो सुभान अल्लाह दुनिया वारो मोहम्मद मुस्तफा रुगे इंसानन जो नबी ना है पर मलाइकन जो भी नबी मुस्तफा का बशर भी फैज़ वठंदा आहिनि त नूर वारा मलाइक भी फैज़ वठंदा आहिनि सुभान अल्लाह जी सोना जी जेॾी महिल सभिनी मलाइकन मोहम्मद मुस्तफा जे इब्तिदा में नमाज पढ़ी नियत कबी आ न छा जेको पुठी हिन जिब्रील जो इमाम भी मदीने वारो सुभान अल्लाह मीकाईल जो इमाम भी मदीने वारो साईं इसराफील इज़राइल जो इमाम भी मदीने वारो साईं सुभान अल्लाह जेॾी महिल सोना हबीब सिदरतुल मुंतहा का मथे हलिया त जिब्रील सिदरा ते रुकजी वियो हबीबन फरमायो त अॻिते बि हलणो कि या रसूल अल्लाह तव्हां वञो मां हिते रहंदुसि सुभान अल्लाह छो लौ दनौत अनमिलतन लहतरक्त जेकॾहिं किमिल जेतिरो क़दुरु मथे वञा अनमिल सरवा किमिल जेकॾहिं किमिल जेतिरो क़दुरु मथे वञा न त मां सड़ी जली वेंदुसि मुंहिंजा पर सड़ी वेंदा मुंहिंजो वजूद जली वेंदो हबीब मुंहिंजी जाइ ही आ मुंहिंजो तंग हिते आ मथे वञण मुंहिंजी जरूरत न आहे मूं में हिम्मत न आहे मुंहिंजी मजाल न आहे पर मदीने वारो साईं अञा मथे हलियो सुभान अल्लाह नबी अक्सा में रहिजी विया उफन ते तूं वहे अरबी न वियो कोई न वींदो उते तुंहिंजो कदम आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुरो जिस्म आहे जिब्रील विच रहिजी मदीने वारो साईं अञा मथे सुभान अल्लाह मकान खां ला मकान सुभान अल्लाह वहुव बिल उफुकिल अअला जिते जहान दंग थियो दुनिया दंग थी जिते कायनात जो आखिरी किनारो हुयो उहो किनारो बि हेठि रहिजी वियो मदीने वारो अञा मथे हलियो वियो सुभान अल्लाह खुड मुंडे ध्यान कजो तवज्जो सां ॿुधजो हीअ जेका कायनात आहे न इन जो बि हिकिड़ो आगाज़ आहे हिकिड़ो इंतहा आहे हिकिड़ी इब्तिदा आहे हिकिड़ी इंतहा आहे इब्तिदा आहे तातुसरा सतन ज़मीनुनि खां हेठि तातुसरा खां कायनात जी इब्तिदा थींदी आहे ऐं कायनात जी इंतहा आहे सिदरतुल मुंतहा उन खां हेठि मकान आहे मथे ला मकान आहे हेठि मखलूकात आहे मथे रब जी ज़ात हेठि ख़ल्क़ आहे मथे ख़ालिक जो जलवो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे मुकम्मल ध्यानु चाहियां थो तव्हां सुभान अल्लाह जेॾी महिल मकान ते हुया त नबी बि हुया गॾु मलाइक बि हुया जिब्रील बि गॾु हुयो पर जेॾी महिल मकान खे छॾे ला मकान ॾे सुभान अल्लाह कायनात जे हदुनि खां निकिरी मदीने वारा साईं ला मकान में विया जिते रब जी ज़ात जा जलवा हुया साईं फरमाइनि था जॾहिं उते पहुतुसि हिकु अकेला ई महसूस थी रब जा परतवा ऐं जलवा नज़र आया उन वक़्त में आवाज़ आयो कि फिया मोहम्मद इन रब्बक युसल्ली महबूब पीर
सलात जो पढ़े जी सुना जियो जियो सुभान अल्लाह महबूब तू मक्के का मस्जिद अक्सा पेरियों बियों टियों चौथों पंजों सतों आसमान फलक अर्श कुर्सी सब ओरांगे मथे आई हाणे तू बीह तोखे घुराइण वारो पाण तुझे वेठो थो थी सुभान अल्लाह पुट मां हाणे अल्लाह जो कुरान थो पढ़ा मता सुभाणे को वरी चवे त किथों जी ॻाल्हि करे वियो कहिड़ी ॻाल्हि करे वियो कुरान थो पढ़ा कुरान के ॿुध तोखे तुझे मुल्ले ही आए त पढ़ी न ॿुधाई सुभान अल्लाह कुरान तो फरमाए सुम्मतना फततल्ला तो वेठो थियो तो लही आयो सुभान अल्लाह केर वेठो थियो अल्लाह केर लही आयो तफसीर लिखन था त दना मुस्तफा जी ज़ात मदीने वारो वेठो थियो त दल्ला अल्लाह लही आयो सुभान अल्लाह सुम्मतना फततल्ला ही वेठो थियो तू लही आयो सुभान अल्लाह हिजाब खजंदा विया सुभान अल्लाह पर्दा हटंदा विया अल्लाह पंहिंजे हबीब जे करीब थींदो वियो दूरियूं खजंदियूं वियूं बेछड़ाइप मिलंदी वई फकान काप कौसैन को हुयो मुफासिलो ॿिन भाकुरनि जेतिरो सुभान अल्लाह ॿिन कमाननि जेतिरो ॿिन अध गोलनि जेतिरो एतिरो वेझा थी विया जीअं ॿ कमानूं पाण में मिली वेंदियूं हुयूं सुभान अल्लाह जीअं ॿ भाकुर पाण में मिली वेंदा सुभान अल्लाह जी सुना जियो पुट हेॾे ध्यानु कयो सुभान अल्लाह सुम्मतना पोइ वेठो थियो माना मदीने वारो वेठो थियो फततल्ला तो अल्लाह लही आयो वेझा थींदा विया फकान को हुयो काब फासिलो कौसैन ॿिन अध गोलनि जेतिरो मुफ़ासिलो रहिजी वियो एतिरा वेझा थी विया जीअं ॿ भाकुर पाण में मिली वेंदा हू कौसे अहदियत हुयो ही कौसे अहमदियत हुयो हू अल्लाह जे तरफ़ां वेझड़ाए पई ही रसूलुल्लाह जे तरफ़ां वेझड़ाए पई वेझे थींदे थींदे एतिरो क़रीब थी विया जीअं तमामु पाण में मिली वेंदियूं आहिनि एतिरो वेझो थिया पर ओ अदना अञा बि इन खां वधीक वेझा थी विया सुभान अल्लाह मूं पहिरीं अर्ज़ कयो त इंसाननि जो मिलण वेझो थियण कीअं हूंदो आहे परे खां ठीकार भलीकार वेझो हथ मिलाइण वधि में वधि वेझड़ाइप भाकुर उन खां अञा वधीक ॿी का वेझड़ाइप आहे नाहे इंसाननि जी वेझड़ाइप अध कोननि जे मिलण ताईं आहे रब थो फरमाए ओ अदना अञा वधीक वेझो मुंहिंजो महबूब मूंखे एतिरो क़रीब थी वियो जो इन भाकुरनि जे मिलण खां अञा वधीक वेझो मोला केतिरो वेझो रब फरमाए ओ अदना अञा वेझो मोला केतिरो वेझो रब फरमाए तव्हां वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जो बयान करे सघनि तव्हां वटि उहा वेझड़ाइप नाहे जेके तव्हां सम्झी सघो उहा वेझड़ाइप या ख़ुदि ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे एतिरो वेझा एतिरो क़रीब थी विया पर इन वेझड़ाइप जे बावजूद अल्लाह अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह अब्दुल्लाह अल्लाह जो बानो खुदा नहीं मोहम्मद अल्लाह जो बानो इन मकाम ते रब जो फरमाए फऔहा इला अब्दी मा औहा कई वही कई पंहिंजे मामे खे
ही करनी हुई सुभान अल्लाह एड़े गुरबत जे बावजूद एतिरो वेझे वञण जे बावजूद बि मोहम्मद ख़ुदा नाहे मोहम्मद अल्लाह जो बानो अल्लाह जो ख़ल्क़ जेको मोहम्मद खे ख़ुदा चवे सो मुशरिक जेको मोहम्मद खे ख़ुदा खां जुदा चवे इहो बि गुमराह हुआ सुभान अल्लाह जी सोना जी सुभान अल्लाह मदीने वालो खुदा नाहे खुदा का जुदा नाहे जेको मदीने वाले साईं खे खुदा समझे महबूद समझे या सजदो करे वो मुसलमान नाहे इहो मुशरिक इहो काफिर मोहम्मद मुस्तफा के असी अल्लाह जो बानो मञंदा आहियूं अल्लाह जो ख़ल्क़ मञंदा आहियूं समझव या न समझव सुभान अल्लाह जॾहिं बानो मञोसीं त शिरक जी त पाड़ ई पटिजी वई न चाचा तूं कंहिंखे जो शिरक जी फतवा लॻाई चवनि था त सुन्नी नबी जे शान खे ख़ुदा सां था मिलाए छॾनि ग़ुल्म था कनि वधाउ था कनि वधाउ नाहे हक़ीक़त जेका मञणी पवंदी सुभान अल्लाह अॼु न मञंदे त क़यामत जे ॾियारे वाहिदुल क़हार जो डंडो मञाई सुभान अल्लाह असां त आशिक़ आहियूं असां त हूअं ई मञण वारा सुभान अल्लाह असां हूअं ई मञण वारा आहियूं जेके न मञंदा न उन्हनि जे लाइ रब डंडो सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो हबीब हेॾा तोखे शान ॾिनो पर कुझु न मञंदा हुया अॼु सभिनी खे गॾु करे ॾेखारियां थो त मुंहिंजे नबी जो शान सुभान अल्लाह असां रब्बुक मक़ाम महमूदा अल्लाह जी ते कुर्सी लॻंदी न क़यामत जे ॾियारे अल्लाह जी कुर्सी लॻंदी न उन जे पासे में साॻिए पासे ॾूं हिकु अहिड़ो मकान हूंदो जिते साईं फरमाइनि था ॿ माण्हू बीह न सघंदा सिर्फ़ु हिकिड़े जे बीहण जी जाइ सुभान अल्लाह पूरी काइनात में जा सिर्फ़ु हिकिड़ी शख़्सियत हूंदी जेका मक़ाम महमूद ते बीहंदी सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मुझे रब मूंसां वाइदो कयो आहे त उहो मक़ाम महमूद मूं मुहम्मद खे ॾिनो वेंदो सुभान अल्लाह जेमहिल उन मक़ाम महमूद ते अची बीहंदुसि न त पूरे महशर में जेतिरा बि इंसान जिन मलाइक बीठल हूंदा न हर ज़बान ते मुहम्मद जी वाखाण हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी ज़बान बि बचंदी न चुप न हूंदी हींअर मां बि ॾिसां थो सॼे जलसे खे हिकिड़ा ख़ुशीअ में टिड़नि था सुभान अल्लाह जी हिकिड़ा वरी रात में मुंह सुभान अल्लाह नबी जी तारीफ़ मुंहिंजे पैगंबर जी तारीफ़ थी थिए तूं ख़ुशि छो नथो थिए सुभान अल्लाह छो नथो थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते तारीफ़ नथा कनि तारीफ़ नथा सम्झनि तारीफ़ नथा मञनि पर उते हर ज़बान ते मदीने वारे जी वाखाण हूंदी सुभान अल्लाह को मुस्तफ़ा जे चेहरे जी ॻाल्हि कंदो सुहिणो चेहरो सुभान अल्लाह को मुस्तफ़ा जे पेशानी जी तारीफ़ कंदो को मुस्तफ़ा जे सुहारी जी ॻाल्हि कंदो को हुज़ूर जे कदे ज़ेबा जी ॻाल्हि कंदो को मदीने वारे साईं जे मिठड़ी गुफ़्तार जी तारीफ़ कंदो को हुज़ूर जे मक़ाम जी तारीफ़ कंदो हर ज़बान ते मुस्तफ़ा जी वाखाण हूंदी सुभान अल्लाह जी सोना जी न सम्झबो त पोइ हशर जो मैदान आहे हिसाब किताब जो ॾियारो आहे या हनीअ में अॼु आशिक़ाने रसूल जो जलसो थियो सुभान अल्लाह हिन जलसे में त रुॻे तारीफ़ थी हले न कोई मदीने वारे सुभान अल्लाह महशर जो मैदान हिसाब किताब वारो ॾियारो पुछाणे वारो ॾियारो उन ॾियारे ते हर ज़बान में मुस्तफ़ा जी वाखाण हूंदी सुभान अल्लाह ऐं रब फरमाईंदो त महबूब अॼु जीअं तूं चवंदे तीअं मां रब सुभान अल्लाह पुट मुंहिंजे ध्यानु कयो सुभान अॼु अल्लाह जेकॾहिं असां चवंदा या रसूल अल्लाह
मदद कर या रसूल अल्लाह चंदा ये थी मुशरिक सुभान अल्लाह अल्लाह कन ता गुरो सुभान अल्लाह अल्लाह का गुरो न रसूल कंदा गुरो रसूल तो पान मोहताज अल्लाह जे तरह जो रसूल का चोदा गुरो ता चोदा इया कना बुदो इया कनस्ताइन मौला तू तुझी पूजा था कयूं तुझी बंदगी था कयूं तो को मदद था वठ जने अल्लाह के पूजो था अल्लाह का मदद जी दावा कयो था तो रसूल का चोदा गुरो चौंदा नहीं आने सुभान अल्लाह इन्हनि के जो बीमारी थी न सिद्धो विंदा डॉक्टर साहब मेहरबानी कजो उते अल्लाह विसरी दो सुभान अल्लाह शफा अल्लाह दींदो या डॉक्टर दींदो अल्लाह वो डॉक्टर का पैर चोदा पके सुभान अल्लाह हां भला रोजी अल्लाह दींदो थे या बन्नी रोजी दीनी थे बन्नी रोजी दीदी या अल्लाह दींदो वो बन्नी में छोटो बिच छटियां छोटो 6 महीना में हाथ करी छोटो लापारा करी छोटो वरी थ्रेशर हलाई सुभान अल्लाह सुतो पियो जरा से मुके रोजी दे सुबह जो उठने ना नेशनल बैंक जो चेक लाख रुपए जो तुरे सेवा जी का रख के जगी सुभान अल्लाह कने जो आए लख जो चेक वाला आदमी तो दे सके तो या न तो दे पर ना कौन नहीं दी चेक तो के रब जो हुक्म तो वनी पोरियो कर मेहनत कर बनिया में बिच छतरी दे दूर माई मुसलमान उन दिलन में संगमा रब रखनी तो आया अंतुम तसलहु तुम अल्लाह सारीन तुम तवा का पोखियो या मा अल्लाह तो को क्या दींदो रब्बा पर दींदो हिले वसीले सा शिफा रब दींदो पर दवा खाइनी पोंदई मथे में सूर कोन लहंदी जदी बिना डोल में खाइबे अल्लाह के चोद में बिना डोल कोन खाइदो सा मुके ये शिफा दे कोन दींदी सुभान दींदो शिफा सरी वसीले सा ओ मिठा अल्लाह मदद कंदो अल्लाह पंजे बानन जो हामी नासिर मददगार अल्लाह दवाउन में भी शिफा रब रखिया डॉक्टर के भी इल्म अल्लाह दिनो जे कदे वली वट सदी तो त वली के ताकत देण वालो भी अल्लाह नबी के अली के ताकत देण सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी सुना जी सुभान अल्लाह हां हिते चवन था न त गैर के सगन शिरका या रसूल अल्लाह जो मुशरिक थी विंदो पुत्र हींअर भली मानुन के गुमराह कर भली ये दस बे पर फैसले वाले दी खबर कोन सच्चा सुना क़यामत जो ॾियारो फैसले जो ॾियारो है न सुभान अल्लाह थधा था ॻाल्हायो सुभान अल्लाह समझो था या नथा जी समझो सुना जी मूंखे 7 ॿोलियूं ईंदियूं आहिनि कॿी ॿोली सम्झंदा हुजो त सुभान अल्लाह सिंधी सम्झो था न सुना जी फैसले जो ॾींहुं हक़ चाहे ना हक़ चाहे सच चाहे कूड़ चाहे हिदायत चाहे गुमराही चाहे सुभान अल्लाह फैसले जो ॾींहुं बेशक इंसाफ जो ॾियारो सुभान अल्लाह खबर पवंदी त हक़ चाहे ना हक़ चाहे हाणे उन ॾियारे ते जो बी ज़मीन टामे जी सिज गिराट जेतिरो क़दुरु मथे अचे गर्मी पाईंदनि पथर वणंदनि पोइ हिक ॿिए खे चवंदा यारू सुभान अल्लाह जी सुना जी सुभान हिसाब न पुछाणो 50,000 साल जो सुभान यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 साल जो हिकिड़ो ॼाणो उभा करा बीठा हूंदा सुभान अल्लाह हलो को सिफारिशी ॿोलियूं सुभान अल्लाह अड़े हुते चवंदे त गैर वटि वञणु शिरक आहे सुभान मुझे जानी तो हेडू मुझे पासे में सुभान अल्लाह जी सुना जी अन्ना हेडे अब हेडे सुभान अल्लाह हिकिड़े देवता जो गुनहगार समझो था सुभान अल्लाह तो हिक ॿिए खे चवंदा त अॼु अल्लाह खे राज़ी करूं रब खे परचायूं को सिफारिशी ॻोल्हियूं
सुभान अल्लाह हिते चंडा ख़ैर वटि वञण शिरक आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे। उते गॾिजी सलाह कंदा त अलाह खे परचाइणो आहे त को वसीलो वठणो पवंदो। पोइ ये सभई गॾिजी सलाह कंदा त छो न बाबे साईं आत्म सभिनी जो अबो आहे, सभिनी जो पीउ आहे, उन खे हली चऊं उहो अलाह परचाए ॾे। हज़रत आदम वटि ईंदा साईं, असां तुंहिंजा बच्चा आहियूं, मरी वियासीं गर्मी में, कारे तपाए छॾियो, अलाह खे असांजी सिफारिश कर। त हज़रत आदम असांजो बाबो, असांजो अबो, अलाह जो नबी, पैगंबर, पहिरियों दुनिया ते रब जो रसूल हज़रत आदम, उहो ईअं न चवंदो त किरी पोइ सजदे में डायरेक्ट अलाह खे सॼियो, इहा कना ॿुधो, इहा कनस्तईन, अलाह खे सॼियो। हिते त रब असां ॾिठो न आहे, तव्हां ॾिठो आहे जानवर पर क़यामत जे ॾियारे सही बुखारी जी हदीस आहे, असहाबनि पुछो हल नरा रब्बुना यौमल क़यामत या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह क़यामत जे ॾियारे छा असां पंहिंजे रब खे ॾिसंदासीं? पाण फरमायो सिज मथां हुजे न झुड़ हुजे न ककर, नज़र ईंदो या न? चयोसीं नज़र ईंदो। पाण फरमायो ईअं तव्हां पंहिंजे अलाह खे रूबरू आमो साम्हूं ॾिसंदव। हिते रब ॾिठो बि न अथऊं, चवनि था त अलाह खां सवाइ ॿिए खे न सॼियो, ॿिए खां मदद न वठो, रब खे डायरेक्ट सॼियो। पर उते त अलाह साम्हूं हूंदो, ॾिसंदा रब जे जलवनि खे। पोइ बि चवंदा त रब ॾमिरियो आहे, हाणे रब खे परचाइण जे लाइ को सिफारिशी ॻोल्हियो। सुभान अल्लाह इहो माण्हुनि जो फ़ैसिलो हूंदो, माण्हू गॾिजींदा आदम वटि। हाणे आदम वटि जॾहिं आया त पहिरियों रसूल, पहिरियों नबी, उहो चवे न त पुट रब खे राज़ी करणो, सभु सजदे में किरी पओ, ॿाॾायो, सतायो, रब खे चओ इहा कन ॿुधो, इहा कनस्तईन, मौला मदद कर, मौला सां तूं हीअ मुश्किल न। हज़रत आदम चवंदो त मां ॻाल्हाए नथो सघां, मथां खणी रब पुछे त दाणो छो खाधो हुई? मां न ॻाल्हाईंदुसि, मां न सिफारिश कंदुसि, पर ॾस ॾियांव थो, वञो वञो हज़रत नूह नजी अल्लाह वटि। सुभान अल्लाह पुट हज़रत आदम ईअं चवे हा न त सिधो रब खे सॼो। मालूम छो त आदम जो अक़ीदो बि इहो आहे जेको तो सुन्नीअ जो अक़ीदो। असांजो ईमान अक़ीदो नज़रियो फ़ैसिले वारे ॾींहुं ख़बर पवंदी त या रसूल अल्लाह चवण वारा मुशरिक न आहिनि, गुमराह न आहिनि, हक़ते आहिनि, हक़ते। हर नबी जवाब ॾींदो, वॾी महिल आख़िर में मुंहिंजे लजपाल मुहम्मद जे दर ते अल मदद या रसूल अल्लाह, मदद कर या रसूल अल्लाह, मदद कर या रसूल अल्लाह। टाइम दियो मेहरबानी असां गफारी ट्रे पारी सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मदीने वारा साईं फरमाईंदा अन अल्लाह माई इन ॻाल्हि जो लाइक़ आहियां जे अॼु रब सां ॻाल्हाईंदुसि त मां मुहम्मद ॻाल्हायां, जे तव्हांजी सिफारिश कंदुसि त मां कंदुसि। तव्हांजे दरमियान ऐं अल्लाह जे दरमियान अगरि राबितो पैदा कंदो त मुहम्मद मुस्तफा। पोइ जेके नथा मञनि या रसूल अल्लाह चवण खे शिरक नज़र में सभई गॾी चवंदा मदद या रसूल अल्लाह। पोइ ख़बर पवंदी त हक़ ते हो हिले आहे सुन्नी हक़। जेॾी महिल मुंहिंजो लजपाल नबी रब जे हुज़ूरी में साम्हूं ईंदो, साईं फरमाईंदा उन ॾियारे ते मां अल्लाह जी अहिड़ी वाखाण कंदुसि, अहिड़नि लफ़्ज़नि में रब जी सिफ़त ऐं सना ॻाईंदुसि
अर्ज कंदुसि मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम ही सारी मखलूक मूंखे सिफारिशी बणाए आई साईं फरमाईंदो मां सिर सजदे में रखंदुसि रब फरमाईंदो इरफा रअसक हबीब पंहिंजो मुखड़ो मथे कर पंहिंजो जलवो ॾेखार पंहिंजो दीदार कराए सिर सजदे में न सिर मथे कर हबीब तूं घुरंदो वञ मां ॾींदो वञा तूं चवंदो वञ मां क़बूल कंदो वञा हिकिड़ो माण्हू मदीना मुनव्वरा मस्जिद नबवी में मूं सां बाज़ कयो मूंखे जी तव्हां माण्हुनि खे तकरीर में चवंदा आहियो त नबी जो सिफारिश कंदा नबी सिफारिश कंदा मथां नबी जे आसरे वेठा आहियो मूंखे बि चयो मथां नबी जे आसरे वेठा आहियो वञी अमल कयो अमलनि खां सवाइ कोन चाड़ो थींदो मुंहिंजो हेॾे आहे मस्जिद नबवी में हिकिड़ो दरवाज़ो आहे जेका पुराणी मस्जिद तुर्कनि वारी ठहियल आहे उन खां अॻे क़िबले वारे पासे ॾे वधिबो न बाबू सलाम वारे पासे ॾे हिकिड़ो दरवाज़ो सोनारी ठहियल आहे उन ते हदीस अॼु ताईं लिखी पई आहे हदीस जा लफ़्ज़ आहिनि इन शफ़ाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन मुंहिंजी शफ़ाअत पर हक़वा सचवा थींदी पर जेको मञंदो उन जी सिफारिश थींदी जेको न मञंदो उहो शफ़ाअत जो लाइक़ु ई न आहे मुंहिंजो हे फ़ैसिलो आहे सोनल अखरनि में लिखियो पियो आहे मोहम्मद जी मस्जिद ते साईं फरमाइनि था मुंहिंजी शफ़ाअत पर हक़वा सचवा थींदी पर उन्हनि जी कंदुसि जेके मञण वारा मुंहिंजो मां मञण वारो आहियां मुंहिंजी सिफारिश थींदी मुंहिंजा सुन्नी सभु मञण वारा मदीने वारो शफ़ाअत कंदो मुंहिंजो पिटिया तोखे पंहिंजे अमलनि जो आसरो आहे मूंखे लॼपाल नबी जो जे गुनहगारनि खे माफ़ियूं मिलंदियूं त मुंहिंजे कुर्बदार करीम नबी जे सदके अमल त करना है अमल हुकुम आहे नमाज़ रोज़ो हज ज़कात फर्ज़ आहिनि उहे मञणा आहिनि मगर मुंहिंजा दोस्तो आसरो उमेद असांखे अमलनि में न आहे असांखे आसरो हसनैन जे नाने सां सच्चा साईं वदा वो मिठा अल्लाह शरफ बेअदबन का बचाए आमीन अकीदो सही नसीब फरमाए आमीन अकीदो सही आ त को थोड़ा अमल जान छुटी भी थोड़ा अमल में भलाई थी वेंदी पर अमल जबल में पहाड़ में जेड़ा खणी अचे न जे अकीदो सुठो न थस न त ये सब अमल चट थी वेंदा जहन्नम जो बारणो अकीदे जो बुनियाद थव मदीने वाले साईं जी ज़ात अल्लाह के मञण त यहूदी मञन था नसारा मञन था जैन मञन था सिख मञन था मुशरिक हिंदुस्तान जा
बुत परस्त आहिनि पर कंहिं न कंहिं सूरत में उहे बि अल्लाह खे मञंदा सुभान अल्लाह आयो हुयो असांजे ॻोठ में सॼी राति अल्लाह अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयो सुभान अल्लाह सॼी राति सुभान अल्लाह सॼी राति ज़िक्र कंदो वरी सिज उभरी मथे ॾह थींदा यको वेही चवंदो अल्लाह 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 केॾी महिल चवंदो ओम 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 अल्लाह के ओम सरींदा आहिनि हिंदी ॿोली अल्लाह खे त वाणिया बि मञनि था पर वाणियो जन्नत में न पेर पाईंदो छो त जन्नत मिलंदी मुस्तफा जे सदके सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे पर जन्नत हराम आहे जेसीं ताईं न चवंदो मुहम्मदुर रसूल सुभान उन नबी जो दर वठबो उन नबी जी फर्मा बरदारी कबी उन महबूब खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो हनी वारा दिल खां पुछी जवाब ॾे मदीने वारे खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे राज़ी हां राज़ी तॾहिं थींदा जॾहिं सुहिणे नबी जे सुन्नत ते अमल कंदे सुभान अल्लाह नमाज़ मदीने वारे साईं जी सुन्नत सुभान अल्लाह हे ॾाढ़ी रखण मदीने वारे जी सुन्नत मस्जिद जा पंधड़ा करण मुंहिंजे लजपाल नबी जी सुन्नत सुभान अल्लाह सोने हबीब ते दुरूद ऐं सलाम पढ़ हलाल खा बच्चन खे हलाल खाराए रोज़ी हलाल जी कमाए चोरी न कर ज़िना न कर न्याय न विकिण व्याज न वठ गुनाह जा कम न कर मुस्तफा गुनाहनि में नाराज़ थींदा आहिनि ऐं नेकाइनि में मदीने वारा राज़ी थींदा सुभान अल्लाह बेशक नेकी जो कम थोरो ॾिसो त कयो मन इन में रब राज़ी थी पवे सुभान अल्लाह मता इन में मदीने वारो परची पवे गुनाह जो कम थोरो ॾिसो त बचो मता इन में रब नाराज़ न थी पवे सुभान अल्लाह अकीम सलात वला तकुनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन वजा न पढ़जो मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि मोमिन नमाज न छॾींदा आहिनि सुभान अल्लाह हनी वारा नालो मोमिनन में लिखाईंदो या मुशरिकन में सुभान अल्लाह मोमिनन में वञी त टे पारी गॾिजी पढ़ंदा सुभान अल्लाह जी सुना जियो सुभान अल्लाह सभई पढ़ंदो सुभान अल्लाह येना सा जो अल्लाह अकबर है तू पसड़ो दे किसको सब पढ़ंगा सब पढ़ंगा पढ़ भी न नमाज इंशाअल्लाह एड़ी नमाज शुरू कर जो भरी भाई तो कर तो भरी नमाज न छने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जुड़ो अखिन का माजूर मींह वसे पियो सख्त बरसात पवे पई सियारे जी रात जे तेज हवा तूफान लगो पियो जे मींह बि वसे पियो बांग सोमाणी जी ॿुधई लठड़ी हथ में खणी मस्जिद रे हली सुभान अल्लाह साल चयो घर वारा अखिन का अंधो आई मासूर आई मींह तो वसे रस्ते में कप चिक तिरकण तेज हवा तूफान घर में नमाज पढ़ो जे तो घर वारी सुखन में त सदैयार जे दर ते वेंदो हुया अॼु दुख वारी रात कीअं घर में नमाज पढ़ा मोकल ॾे त नमाज वञी मस्जिद में अदा कया साल तिरकण लॻी पई हवा तूफान आवता तिरकी पई टंगन भॼी पई पोड़ो माण्हू आई घर पढ़ न न न न सत सुई पिरीअ जा वाके जे नवरन गुजारे के कन कुड़ी दवा दोस्त सी ओ घर वारी हयाल सलात हयाल फलाह बुधा वरी घर में वेही नमाज पढ़ा छॾ त मस्जिद में वञी नमाज जमाए सुभान अल्लाह हलियो मस्जिद रे तेज हवा जो झूठो आयो तिरकणा पारो मुंहिंजा दोस्तो किरियो तंग भॼी वियसि अल्लाह मोटे नथो वरी बि रेड़ियूं ॾींदो किस कंदो मस्जिद में आयो नमाज़ अदा करे हर को जमायती हलियो वियो पर ही अकेलो मस्जिद में रहिजी वियो सुभान अल्लाह रात थी सूर जाॻियो कोढ़ो माण्हू हीणो हॾ रात ठरी सूर मरियो जाॻियो मुंहिंजा दोस्त निंड न पई अचे मूं मदीने
दीन जमीन सुन मुझा सगड़ा भर मुबारक पैर जो आसी तुझे आसरे ये सगड़ा कंदे मुझा दोस्तों अख लगी वई निंड आया त लज पाल नबी जो दीदार नसीब छो हेड़ा हेड़ा सजड़ा कया थे सोना हबीब अखन का अंधो सज टंग भजी पई वर ज़ाल ताला हलंदी ज़ाल मेहणा ॾींदी साईं फरमाईंदा तुझा दुख लाहिण जे लाइ असीं पहुची विया आहियूं हीअं अखियुनि ते हथ फेरायूं त अखियूं रोशन